कंदकोट में एक हफ़्तो अॻु कशमोर रोड ते मोटरसाइकिल शोरूम जे दुकान जा ताला टोड़े करे हाजी अल्ताफ़ हुसैन बंगवार जूं 125 मोटरसाइकिलूं चोरी कयूं वयूं, जेके वापसि न मिलण ख़िलाफ़ शोरूम यूनियन SCUP ज़िला सदर दिलमुराद ॾाहाणी, शोरूम यूनियन अॻवान इशफ़ाक़ मरी, शाहनवाज़ मरहेटो, सरमद जागीरानी, हज़ार ख़ान बंगवार, रजब अली बंगवार, परी बंगवार ॿिनि गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त शहर अंदरि चोरी जे वाक़नि में वाधि थी आहे। शोरूम मां चोरी थियल मोटरसाइकिलूं वापसि न करायूं वयूं आहिनि, जंहिं करे असीं शोरूम यूनियन पारां मीडिया के ज़रिए पुलिस इंतज़ामिया खे चेताव था ॾियूं त 5 ॾींहं अंदरि गाॾियूं वापसि न मिलियूं त एहतजाजी तारीख़ जो सिलसिलो शुरू कंदासीं। शोरूम मार्केट खां घंटाघर ताईं एहतजाजी मुज़ाहिरो बाद में SSP ऑफिस आॾो धरणो बि हयो वेंदो। सेक्शन इंचार्ज सिकंदर पाहियार बि आयो, जंहिं कुझु ॾींहं जी मोहलत घुरी आहे। असीं सिंध पुलिस SSP कंदकोट ऐं ॿिनि मसवारनि खां घुर करियूं था त चोरी थियल मोटरसाइकिलूं वापसि करायूं वञनि, ॿी सूरत में एहतजाज जो रस्तो इख्तियार कयो वेंदो। खबरदार भी कयूं था पिया त ही मज़लूमनि सां जेके ज़्यादतियूं थियनि थियूं पियूं, हाणे असां शराफ़त जूं हदूं तमामु लांघिजी वियूं आहिनि। यकीनन SSP साहिबु तमामु मोहसिन ऐं सुठो माण्हू, सुठो ऑफिसर आहे, उनजी असां दिलि सां इज़त बि कयूं था पिया। असां इहा गुज़ारिश कयूं था जेके असां कम अज़ कम असांजी गर्दन ते जेकॾहिं लत लॻंदी, जेकॾहिं असांजी निड़ी ते को घुटो ॾींदो त असां कंहिंसां नाजाइज़ी न आहियूं कंदा। अगरि असां सां को नाजाइज़ी कंदो त पोइ सकून सां न तव्हांखे सुख जो साह खणणु ॾींदासीं, न को सुख जो साह असां बि खणंदासीं। इन्हनि जेको आहे सो जेकी ॻाल्हि कंदासीं उहो ख़ाली हवा में उॾी न वेंदो, उन में इंशाल्लाह करे ॾिसराईंदासीं। मां ही गुज़ारिश कंदुसि त ही मोटरसाइकिलूं असांखे जेकॾहिं 5-4 ॾींहंनि में जेकॾहिं मोटरसाइकिलूं न मिलियूं त यकीनन असां मोहबत में तव्हांखो कोन, पर ॾाढ मुड़सी में, ॾाढ मुड़सी आवाम जी ॾाढ मुड़सी में असां लठ बाटो को हथियार कोन खणंदासीं, असां एहतजाज जो हथियार खणंदासीं ऐं मज़ामत कंदासीं। इंशाल्लाह जॾहिं असांजो एहतजाज निकितो, असां भरपूर सॾु ॾिनोसीं त यकीनन तव्हांखे तमामु परेशानी खे मुंहुं ॾिसणो पवंदो।